ऐं तव्हां मूंखे वरी शाहपुर था रवानो फरमायो। बाबा जी बि मर्ज़ी आहे, मुंहिंजे ॾाॾा साईं जी बि मर्ज़ी आहे, मुंहिंजो बि शौक़ु आहे त पंहिंजे ॻोठु कमु कयां। उस्ताद साईं तमामु हाज़िर जवाबु हूंदा हुआ ऐं अलाह ताला खे ज़हानत ॾिनी हुई। मुख़्तसिर लफ़्ज़नि थोरनि लफ़्ज़नि में अॻे खे क़ाइल करे छॾींदा हुआ। पाण मुंहिंजो इहो जवाबु ॿुधी मूंखे फरमायूं त बा नबीअ बि पंहिंजे ॻोठ में कोन रहिया आहिनि, उन्हनि बि हिजरतूं करे ॿाहिरि वञी दीन जी ख़िदमत कई आहे। तूं केरु थींदो आहे जो पंहिंजे ॻोठ में थो चवीं त मां ख़िदमत कंदुसि? तुंहिंजी ख़िदमत जो वधीक रंग ॿाहिरि थींदो। तूं ॿाहिरि वञ, असां उस्ताद तोखे हुकुम कयूं था। हीअ ईअं सम्झ त तोखे ख़ानकाह जे तरफ़ खां उस्तादनि जो बि हुकुम आहे, त मुर्शिदनि जो बि हुकुम आहे, तूं शाहपुर चाकर वञी उते ख़िदमत कर। बसि पोइ त मूंखे पुछण जी का बि वाह कान रही। बसि बिला पसो पश मां उस्ताद साईं सां हाउफ़ कई। उस्ताद साईं जन उन जो उन महिल मूंखे यादि आहे, ज़ोहर जी नमाज़ पढ़ी मस्जिद शरीफ़ में, दुआ घुरी मूंखे, हाजी सुलेमान मरहूम खे, मरहूम फ़क़ीर अली बशीर ॾाहिरी खे, मोहम्मद उस्मान उर्फ़ बापूअ खे वठी पाण दरगाह शरीफ़ वारी मस्जिद में रोज़े शरीफ़ वारे दर ते बीही दुआ फ़रमायूं। ऐं दुआ घुरण खां बाद में उस्ताद साईं मुंहिंजी बांह मरहूम अली बश फ़क़ीर जे हथ में ॾिनी। मूंखे फ़रमायूं तोखे अली बश जी पारत हुजे, अली बश खे फ़रमायूं तोखे मौली साहिबु अब्दुर्रहीम जी पारत हुजे। ऐं उन रोज़े शरीफ़ जे दरगाह शरीफ़ वारे दरवाज़े जे आॾो मस्जिद शरीफ़ में वेही उस्ताद साईं जन मदरसे जो नालो बि तजवीज़ फ़रमायो त तव्हांखे मदरसो बि दरगाह जे तरफ़ खां मंज़ूरु करे थो ॾिनो वञे ऐं उनजो नालो था रखूं मदरसा सिबग़तुल हुदा। अल्हम्दुलिल्लाह उन टाइम खां वठी करे मदरसे जो इजरा थियो। बाज़ाब्ता तौर सां पहिरीं मुहर्रम शरीफ़ ते असां मदरसे सिबग़तुल हुदा जो शाहपुर चाकर में इजरा कयो। तक़रीबन सन 1376 लिखियलु आहे, तव्हां ॾिसिजो हुन ते दरवाज़े ते लिखियो पियो आहे। अहिड़े तरीक़े सां असां दीन जी ख़िदमत जो सिलसिलो शुरू कयो आहे। अल्हम्दुलिल्लाह अलाह तबारक व तआला खां दुआ आहे त हीउ इदारो अञा अॻिते वधे विझे, ख़िदमत कंदो रहे। महिरबानी साईं। साईं ॿियो सुवालु आहे त सिंध में दीनी ख़िदमतुनि जे हवाले सां तव्हांखे कहिड़ी शख़्सियतुनि मुतासिर कयो ऐं तव्हां उन्हनि खां मुतासिर थी करे पंहिंजे मशीन खे तेज़ कयो? महिरबानी कयो उन शख़्सियतुनि जे बारे में थोरो असांखे आगाह फरमाईंदा। जेकॾहिं दीन जे ख़िदमतुनि जे सिलसिले में अव्हां कनि शख़्सियतुनि जे बारे में मूंखां सुवाल कयो था त शख़्सियतूं त अल्हम्दुलिल्लाह तमामु घणियूं आहिनि। ख़ासि तौर सां उलमा किराम जूं शख़्सियतूं जीअं असांजा उस्ताद सगोरा हुआ जन तमामु घणी दीन जी ख़िदमत कई आहे। पर इन सभिनि खां मथे जेकॾहिं कंहिं शख़्सियत खे सरे फ़हिरिस्त रखिजे जंहिंजे दीनी ख़िदमत असांखे वधीक मुतासिर कयो, उहा आला हज़रत क़िबला पीर साईं बादशाह हज़रत शाह मर्दा शाह सानी दामत बरकातुल आलिया जी शख़्सियत आहे। जन तमामु वॾे अंग्रेज़ी माहौल खे ठुकराए अंग्रेज़नि में रहिया, नंढा थी वॾा थिया। उते छाजे करे जो तव्हांखे मालूमात आहे त जीअं दरगाह शरीफ़ ते इनक़लाब आयो हो, हज़रत सूर शहीद रहमतुल्लाह अलैह खे शहीद कयो वियो हो, त पीर साईं पंहिंजे बिरादर सां गॾु, पीर साईं बागारा साईं पंहिंजे भाउ साईं नादर शाह सां गॾु इंग्लैंड में क़ैदी रहिया। उते उन्हनि सॼी तरबियत कई। लेकिन हिते अचण खां बाद में जीअं जो पाण आया, अची जामिया राशिदिया जो इजरा फ़रमायूं, उहे सभई अंग्रेज़नि वारियूं ॻाल्हियूं ख़तमु करे पाण पंहिंजे बुज़ुर्गनि दरवेशनि जे नक्शे क़दम ते हली दीन जी ख़िदमत तमामु वॾे पैमाने ते कयूं, जिन खां मां वधि खां वधि मुतासिर आहियां। अलाह तबारक व तआला संदन सायो ताबेर असां ते क़ाइमु फ़रमाए। हिन टाइम ते बि संदन ज़ेर निगरानी 80 खां वधीक दीनी मदरसा आहिनि जेके ख़िदमतूं सरअंजाम ॾेई रहिया आहिनि। वधि खां वधि जेकॾहिं मुतासिर कयो त उन्हनि जे दीनी ख़िदमत मुतासिर कयो। उनखां बाद में ॿियूं शख़्सियतूं बि आहिनि सिंध जे पीरनि में। जेकॾहिं ॿिए नंबर में कंहिं पीर जो नालो वरितो वञे थो जेको दीन जी ख़िदमत करे थो ऐं उनखां असीं बि मुतासिर आहियूं, उहो हज़रत पीर आगा मोहम्मद इब्राहिम जान सरहंदी सामारे वारा, अलाह ताला उनखे ख़ज़री हयाती अता फ़रमाए, जेके सुठा पीर, वॾा आलिम ऐं सुठा ज़मींदार आहिनि, जंहिंजी ज़मींदारी जो तक़रीबन 12 आना हिसो आमदनी जो टोटल मदरसे ते ऐं दीन जी ख़िदमत ते सरफ़ थिए थो। बाक़ी बक़ाया 4 आना संदन ज़मींदारी वग़ैरह में जहाँ पंहिंजे ज़ातियात ते ऐं औलाद वग़ैरह ऐं ख़ानकाह ते ख़र्च थींदो आहे, उन्हनि जी तमामु वॾी दीनी ख़िदमत आहे। इन खां अलावा ॿिया बि असांजा मशाइख़ बुज़ुर्ग सिंध में ख़ुसूसन जीअं असांखां हिन महिल जुदा थी विया आहिनि हज़रत क़िबला पीर मोहम्मद क़ासिम मशहूरी साहिबु रहमतुल्लाह अलैह, जेके आलिम बि हुआ त उन सां गॾु रूहानी पेशवा बि हुआ, जन सारी ज़िंदगी दीनी मदरसे जी ख़िदमत कई ऐं पंहिंजे ज़ाती ख़र्च सां
साहब ख़ान मशहूरी में पंहिंजो ॻोठ में मदरसो हलाईंदा रहिया। इहे शख़्सियतूं आहिनि जन असांखे वधि खां वधि मुतासिर कयो ऐं उन्हनि खां मुतासिर थी करे असांखे बि कुझु न कुझु ख़िदमत जो सलीक़ो मिलियो। अलाह सही शल अॻिते बि तौफ़ीक़ नसीब फरमाए। साईं गुला महिरबानी तव्हांजी। साईं ॿियो सुवालु आहे त दीनी जमात खां सवाइ सियासी तौर ते पंहिंजी कारगुज़ारी खां वाक़ुफ़ु कराईंदा हलो ऐं इन दौरान अव्हांखे मुश्किलातूं तकलीफ़ूं त न ॾिसणियूं पियूं, इन जे बारे में असांखे ॿुधाईंदासीं। जेतिरे क़दुरु दीनी जमातुनि जो सियासी जमातुनि सां वाबस्तगी जो तालुक़ु रहियो आहे उहो इहो ई आहे त शुरू खां वठी करे फ़क़ीर खे सियासत सां शग़फ़ कोन हो, यानी शौक़ु न हो, दिलचस्पी न हुई। पर पहिरियों भेरो जॾहिं जमियत उलमाए पाकिस्तान खे लाहौर में मुनज़म पे कयो वियो, तक़रीबन 1970 जी ॻाल्हि आहे। उन ज़माने में जमियत उलमाए पाकिस्तान ॿिनि धड़नि में विराइजी चुकी हुई। पहिरियों सदर पाकिस्तान ठहण खां बाद में हज़रत अल्लामा अब्दुल हामिद बदायूनी साहब रहमतुल्लाह अलैह हुआ, जेके मुतफ़क़ा तौर सां जमियत उलमाए पाकिस्तान जा सदर हुआ। उन्हनि जे विसाल खां बाद में जमियत उलमा पाकिस्तान ॿिनि धड़नि में विराइजी वई हुई। हिकिड़ो हज़ारवी ग्रुप सरबो हो, यानी हज़रत अल्लामा शेखुल क़ुरान अब्दुल गफ़ूर हज़ारवी रहमतुल्लाह ताला अलैह जो, ऐं उन ज़माने में ॿियो धड़ो साहिबज़ादा फैज़ुल हसन साहब आलू महार शरीफ़ जो सजादा नशीन हो, उन जो सरबो। हिकिड़ो साहिबज़ादा ग्रुप सरबो हो, ॿियो हज़ारवी ग्रुप सरबो हो। इहे ॿई बुज़ुर्ग 50-50 हुआ ऐं जमियत खे ॿिनि हिसनि में तक़सीम कयो वियो ऐं उहा बिल्कुलु ग़ैर मुअसर जमात उन ज़माने में हुई, छाजे करे जो ताक़त तक़सीम थी चुकी हुई। मौलाना महमूद अहमद रज़वी साहब जेको हाणे ताज़ो विसाल फरमाए विया आहिनि, मदरसा हिज़्बुल अहनाफ लाहौर जा शेखुल हदीस, तमामु वॾा सुठा बहितरीन जयद आलिम हुआ, ख़ानदानी तरह सां बि आलिम हुआ। सैयद दीदार अली साहब मुहद्दिस अलवरी रहमतुल्लाह अलैह सदन ॾाढो हो। उन्हनि 1970 में कोशिशि इहा कई त जमियत जे ॿिन्ही धड़नि खे गॾु कयो वञे। पोइ उन बुज़ुर्ग दरगाह शरीफ़ ते हज़रत उस्तादी मौलाना मोहम्मद सालिह साहब रहमतुल्लाह अलैह खे दावतनामो मोकिलियो त तव्हां सुन्नियत जे नाते सां सिंध खां नुमाइंदगी करे तव्हां बि अचो त जीअं हिन ॿिनि ग्रुपनि खे हिकु कयो वञे। उस्ताद मौली मोहम्मद सालिह साईं फ़क़ीर तबो माण्हू, उन सां गॾोगॾु सियासत खां बि साईं किनारा कश हूंदा हुआ, पर हीउ हिकिड़ो वॾो सुठो मक़सदु हो त जीअं जमियत जी ताक़त खे मुजतमिउ कयो वञे। पोइ उस्ताद साईं पाण त कोन विया, पर ख़ुसूसन उस्ताद साईं जन हुकुम फरमायो, सैयद गौस मोहम्मद शाह जीलानी जेके सांगड़ जे मदरसे जा उन ज़माने में मोहतमिम हुआ, ऐं हज़रत अल्लामा मुफ्ती मोहम्मद रहीम साहब सिकंदरी जेके हिन महिल जामिया राशिदिया जा मोहतमिम साहिब आहिनि, ऐं फ़क़ीर खे यानी अब्दुर्रहीम खे, ऐं ॿियो असांजो रफ़ीक दोस्त जेको हिन महिल जहान मां विसाल करे वियो आहे मरहूम मौलाना अब्दुल वाहिद अब्बासी, ऐं ॿियो हाजी मीर मोहम्मद मोरू जो जेको जामिया राशिदिया में कुझु वक़्तु उस्तादु रहियो। इन्हनि सभिनी खे उस्ताद साईं जन ताक़ीद सां हुकुम फरमायो त तव्हां लाहौर वञो ऐं इन इजलास में शिरकत बि कयो, पंहिंजा मशवरा बि ॾियो ऐं असांजी नुमाइंदगी बि कयो। उस्ताद साईं जन एतिरी शफ़क़त फरमाई जो असांखे ख़त ज़रिए आगाह करे असांजे अचण खां अॻु में ख़ैरपुर खां लाहौर ताईं जूं सीटूं बि उस्ताद साईं असांजूं पंहिंजे ख़र्च सां अॻुवाट बुक कराए छॾियूं। असां संदन हुकुम मुबारक ते लबैक चई लाहौर पहुतासीं। हिज़्बुल अहनाफ में उन ज़माने में मदरसे में हिज़्बुल अहनाफ में जेको दाता साहब जे दरबार जे साम्हूं आहे इजलास शुरू थियो, उन इजलास में पहिरियों दफ़ो अल्लामा शाह अहमद नूरानी सां असांजी मुलाक़ात थी। नूरानी साहब जो नालो त असां ॿुधंदा हुआसीं, लेकिन उन इजलास में पहिरियों दफ़ो संदन ज़ियारत नसीब थी। पर हाणे उन इजलास में जो कुझु वियो वापरियो उहो त ॿुधाइण जे लाइ को तमामु वॾो वक़्तु खपे। कुझु उते असांजे दोस्तनि ऐं नौजवाननि पाण में नारेबाज़ी शुरू कई, जंहिंजे करे हाथापाई बि थी, जंहिंमें पीर अब्दुल गफ़ूर हज़ारवी साहब ऐं साहिबज़ादा आलू महार शरीफ़ वारा साहिबज़ादा साहब ॿई तशरीफ़ फरमा हुआ। उन्हनि जे मौजूदगी में उन ॿिन्ही जा कारकुन पाण में विढ़ी पिया, जिन खे असां छॾायो। ख़ासि करे पंजाब जा जेके बि उलमा हुआ उहे ख़ाली तमाशो बि ॾिसी रहिया हुआ ऐं उन्हनि खे छॾाइण जी कोशिशि कान कई। पोइ असांजो दोस्त मरहूम हाजी मीर मोहम्मद मोरूजो साहब
ऐं असां अॻिते वधी हुनखे छॾायोसीं ऐं उनखां बाद में सभिनि खे विहारियोसीं। विहारण खां बाद में जेका नूरानी साहब उन ज़माने में उते तक़रीर कई, उहा अहिड़ी पुरजोश तक़रीर कई जो हू जेके पाण में विढ़ी चुका हुआ, हिक ॿिए सां हाथापाई करे चुका हुआ, नूरानी साहब जिन पुर असर तक़रीर हुनखे एतिरो त मुतासिर कयो जेके सभई शर्मिंदा थी 5 मिंटनि खां बाद में उथी सभई हिक ॿिए खां माफ़ी वठणु लॻा ऐं भाकुर पाए पाण में मिलिया। ऐं उन तक़रीर जो असरु इहो थियो, ॿियो असरु इहो थियो त नूरानी साहब जन जे उन पुर असर पुर मग़ज़ तक़रीर जे करे ॿई बुज़ुर्ग यानी हज़रत अल्लामा अब्दुल गफ़ूर हज़ारवी ऐं साहिबज़ादा फैज़ुल हसन साहब आलू महार वारा फिलफौर उन महफ़िल में उथी बि मुस्ताफ़ी थिया ऐं पंहिंजे पंहिंजे इस्तीफ़ाउनि जो ऐलान कयूं त असां पंहिंजे पंहिंजे धड़नि तां इस्तीफ़ा ॾियूं था ऐं हाणे उलमा जी मर्ज़ी आहे, जंहिंखे खपे तंहिंखे जमियत उलमा सदर जो जमियत उलमा पाकिस्तान जो सदर बनायो वञे। पोइ हिकमत अमली इहा थी जो सभिनी उते सदर कंहिंखे कोन चूंडियो, मजलिस अमल जमियत उलमा पाकिस्तान जे नाले सां हिकिड़ी कमेटी ठाही वई, मजलिस अमल जमियत उलमा पाकिस्तान जे नाले सां। उन जो इहो कमु रखियो वियो त उहा अॻिते हली जमियत जो नओं सदर मुंतख़ब कंदी, जेका मरकज़ी जमियत हूंदी हिकिड़ो ई सदर हूंदो। इहो उहो ज़मानो हो जंहिं ज़माने में मरहूम भुट्टे जो नओं सैलाब उथियो हो ऐं सोशलिज़म जो नारो लॻी रहियो हो, दीनी जमातूं पंहिंजे पंहिंजे इलाइक़े में मुनज़म थी रहियूं हुयूं। पोइ उन मजलिस अमल जमियत उलमा पाकिस्तान जे उन में जेके मेंबर साहिबान ॿिया उलमा खया विया, तव्हांजा नाला हिन महिल मुंहिंजे ज़हन में कोन्हनि, उन में हिन फ़क़ीर जो नालो बि हो, सैयद गौस मोहम्मद शाह जिलानी जो बि नालो हो। उनखां बाद में उन मजलिस अमल जमियत उलमा पाकिस्तान जे ज़ेर तहत टोबा टैक्स में तमामु वॾी हिकिड़ी कॉन्फ्रेंस थी। उहा टोबा टैक्स में इन करे कॉन्फ्रेंस कराई वई हुई त मशरक़ी पाकिस्तान जो कम्युनिस्ट लीडर मौलवी भाषानी मौलाना भाषानी साहब, जेको ॾिसण में त मौलाना हुयो लेकिन हुयो कम्युनिस्ट। मौलाना हुनखे इन करे चवंदा जो ॾाढी हुनजी वॾी हूंदी, लेकिन उहो कट्टर कम्युनिस्ट क़िस्म जो माण्हू हो, लाइनन ऐं मार्क्स जो मुरीद हो। उन टोबा टैक्स में हिकिड़ी वॾी कॉन्फ्रेंस कई हुई मज़दूरनि जे नाले सां। पोइ उन मज़दूरनि जे नाले सां जेका उन कॉन्फ्रेंस कई, उन में इस्लाम ते तमामु घणा छो छंडिया, इस्लाम खे हिकु फरसूदो निज़ाम सॼो हुओ। पोइ उन जे रद में टोबा टैक्सन जो मौलाना साहब हो, मौलाना मुख़्तार अहमद साहब, हाणे जहान छॾे विया आहिनि, अल्लाह ताला हुनखे ग़रीक़ रहमत फरमाए। उन पेशकश कई मजलिस अमल जमियत उलमा पाकिस्तान खे त तव्हां महिरबानी करे सभई गॾिजी उन जे मुक़ाबले में टोबा में कॉन्फ्रेंस हिकिड़ी कयो। पोइ सभिनी कोशिशि करे टोबा में हिकिड़ी वॾे पैमाने ते कॉन्फ्रेंस हुई, जंहिं कॉन्फ्रेंस में ही फ़क़ीर हितां वॾे काफ़िले सां तमामु काफ़ी दोस्तनि जे मैयत में शाहपुर चाकर खां काफ़ी दोस्त पंहिंजा वठी टोबा में उते कॉन्फ्रेंस शरीक थियो हुयो। उते कॉन्फ्रेंस में मूंखे ॿिनि ॻाल्हियुनि तमामु घणो मुतासिर कयो, उहे अञा ताईं मुंहिंजे ज़हन में यादगार तौरु महफ़ूज़ आहिनि। हिकिड़ी ॻाल्हि इहा हुई जंहिं मूंखे मुतासिर कयो, जो आख़िरी इजलास में जेको आख़िरी कॉन्फ्रेंस जो इजलास थी रहियो हो, यानी टोबा टैक्स कॉन्फ्रेंस जो, उन इजलास आख़िरी जे इब्तिदा में क़ारी ग़ुलाम रसूल साहब सूरत रहमान जेका तिलावत कई हुई, उहो आख़िरी राति जो हिसो हो, आख़िरी निशिस्त हुई ऐं क़ारी साहब जंहिं वक़्त में सूरत रहमान जो ई तिलावत शुरू कई, लखनि जो मजमूओ हो, तमामु घणा माण्हू हुआ, उलमा मशाइख़ सिंध पंजाब बलोचिस्तान खां जमो थिया हुआ। पोइ असर जो टाइम थियण वारो हो, आख़िरी निशिस्त क़ारी साहब जब रहमान सूरत जी तिलावत कई त मूंखे यादि आहे त ईअं महसूसु थी रहियो हो त गोया क़ुर मजीद हाणे आसमान तां लही रहियो आहे। ऐं उन टाइम ते अहिड़ो समा हिकिड़ो तारी थी चुको हो मजलिस जे मथां, जो हज़ारनि लखनि जो जेको मजमो हो, अवा का बि अहिड़ी अखि न हुई जेका गिरिया न हुजे, सभु रोई रहिया हुआ। हिकु इहो क़ुर शरीफ़ जो एजाज़ हो, उहो अञा ताईं मूंखे मंज़र विसरंदो कोन्हे को। ऐं ॿियो उन इजलास में जेका तक़रीर कई हुई अबुल कलाम हज़रत अल्लामा साहिबज़ादा फैज़ुल हसन साहब आलू महारवी, उहा ऐं ॿिए नंबर ते जेका मां अर्ज़ु कयो त मुतासिर करण वारी ॻाल्हि हुई, साहिबज़ादा अबुल कलाम खे लक़ब ॾींदा हुआ अल्लामा अबुल कलाम साहिबज़ादा फैज़ुल हसन साहब आलू महारवी रहमतुल्लाह ताला अलैहि तक़रीर हुई, जंहिं अहिड़ो त वलवलो पैदा कयो जो अॻिते हली उहा
मजलिस अमल जमियत उलमा पाकिस्तान फ्री मरकज़ी जमियत उलमा पाकिस्तान जे नाले सां मशहूरु थी, जंहिंजो उन टोबा टेक्संग वारी कॉन्फ्रेंस में पहिरियों सदर हज़रत शेखुल मशाइख़ शेखुल इस्लाम ख्वाजा कमरुद्दीन सियालवी रहमतुल्लाह अलैह, जेको सुजादा नसीन सियाल शरीफ़ जा हुआ, उन बुज़ुर्ग खे हुते मुंतख़ब करे सदर चूंडियो वियो। ऐं मूं पहिरियों दफ़ो उन महफ़िल में उन बुज़ुर्ग जी ज़ियारत कई हुई। इंतिहाई सादा लेकिन तमामु बरजुस्ता चोटी जा आलिम फ़याज़ शख़्स हुआ। उन खां बाद में उन दरबार में तमामु घणे खां घणा उलमा किराम आया हुआ, जिन में मरहूम हज़रत मौलाना मुनाज़िरे पाकिस्तान हज़रत अल्लामा शेर पाकिस्तान मोहम्मद उमर अशरवी रहमतुल्लाह ताला अलैह उते हुआ। ख्वाजा ख़ान मोहम्मद सियालवी उहे बि उते हुआ, ख्वाजा ख़ान मोहम्मद तौसवी उहे बि उते हुआ, ऐं ॿिया बि घणा बुज़ुर्ग पाकिस्तान जा उते गॾु थिया हुआ। उन खां बाद में जमियत उलमा पाकिस्तान सां का बराह रास्त तालुकात ज़रूरु रहिया, लेकिन कंहिं उहिदे ऐं इक़्तिदार ताईं का वाबस्तगी कान रही, जंहिंजो असुलु वजह इहो हो, जीअं मां पहिरीं अर्ज़ु कयो आहे त सियासत खां थोरो किनारा कश रहण जे करे ॿियो ज़ाती तरह शौक़ु न हो, इन जे करे को उन में हिसो कोन वरितो वियो। सियासी तरह त मुंहिंजी इहा ई वाबस्तगी रही आहे। बुनियादी तरह चूंकि असांजो वास्तो हज़रत क़िबला आला हज़रत पीर साईं सरदार जन जे दरगाह सां ऐं पीर साईं जी ज़ात सां आहे। पीर साईं जन शुरू खां वठी करे मुस्लिम लीग सां हुआ, त इन नाते सां मुस्लिम लीग बि असांजी हिकिड़ी सियासी मैदान वारी जमात हुई, लेकिन जमियत उलमा पाकिस्तान जेका आहे सा उहा असांजी पंहिंजी मज़हबी उलमा जी तंज़ीम हुई। ऐं जमात अहले सुन्नत जे नाले सां उन ज़माने में जेका ग़ैर सियासी तंज़ीम हुई, जंहिंखे मरहूम हज़रत मौलाना मोहम्मद शफ़ी उकाड़वी साहब रहमतुल्लाह अलैह जन मुनज़्ज़म कयो हो, जेका तमामु मज़बूत जमात हुई। ईअं खणी सम्झो त उन ज़माने में जेका भुट्टे साहब जे दौर में इलेक्शन थी हुई, उन इलेक्शन में जमियत खे सपोर्ट करण वारी जमात अहले सुन्नत हुई, छो त जमात अहले सुन्नत उन ज़माने में पंहिंजे पेरनि ते बीठल हुई ऐं जमियत उलमा पाकिस्तान उन ज़माने में नई हुई। पोइ उन जमात अहले सुन्नत एतिरो त सपोर्ट कई जो मुंहिंजे ख़्याल में त कराची में 11 सीटूं MPA जूं 11 सीटूं जमियत उलमा पाकिस्तान खणी आई हुई, ऐं हिकिड़ी MNA जी सीट हज़रत अल्लामा अब्दुल मुस्तफ़ा अज़हरी रहमतुल्लाह अलैह खणी कामयाबु थिया हुआ। अहिड़े तरीक़े सां पंजाब में मुख़्तलिफ़ जॻहुनि ते मूंखे यादि थो अचे त कुल उन ज़माने में जमियत उलमा पाकिस्तान जूं क़ौमी असेंबली जूं 6 सीटूं हुयूं, ऐं पाकिस्तान जे लेवल ते 25 सीटूं हुयूं जेके जमियत उलमा पाकिस्तान उन ज़माने में खयूं। उन ज़माने में जेकॾहिं दीनी जमातुनि में यानी सियासी जमातुनि खां बाद में दीनी जमातुनि में जेकॾहिं का जमात पहिरें नंबर ते हुई त जमियत उलमा पाकिस्तान हुई, जंहिं इहो कमु करे ॾेखारियो हुयो। इहे सभु असांजा उन ज़माने में वाबस्तगियूं उन दोस्तनि सां रहियूं, ऐं इहो ई असांजी सियासी वाबस्तगी रही आहे। साईं महिरबानी। ॿियो सुवालु आहे त साईं तहरीक निज़ाम मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेका भुट्टे साहब जे आख़िरी दौरनि में हली, उन दौर में तव्हां पंहिंजे किरदार खां आगाह फरमायो ऐं तव्हांखे कुझु मुश्किलातूं आयूं हूंदियूं, उन्हनि जे बारे में असां थोरो ॿुधाईंदा। तहरीक निज़ाम मुस्तफ़ा जे दौरान अल्हम्दुलिल्लाह अल्लाह ताला जल जलालु मन वारो जेका असांखे ख़िदमत मंज़ूरी वरिती हुई सा असां कुझु कई। सिंध जे अंदरि तक़रीबन जेके बि अज़ला आहिनि उन में असां तहरीक निज़ाम मुस्तफ़ा जे बारे में दौरा कया ऐं तक़रीरूं करे अवाम खे आगाह कयोसीं, ऐं पंहिंजे दोस्तनि सां जेके बि तहरीक निज़ाम मुस्तफ़ा जा असांजा साथी हुआ उन सां गॾु रहियासीं। जेतिरे क़दुरु तकलीफ़ुनि जो तव्हां ज़िक्र कयो आहे, उहो जेकर मूंखां न पुछो हा त सुठो हो, शायदि मतां उन जे ॿुधाइण सां या शाया थियण सां कंहिंजी दिलि आज़ारी न थींदी हुजे, पर हाणे तव्हां सुवालु कयो आहे त तंहिंजे करे मां ॿुधाइणु पसंदि कयां थो। असल में असांजो बि हिकिड़े शाहपुर चाकर में अचणु गोया नवां हुआसीं, ईअं खणी सम्झो त मक़ामी न हुआसीं, ग़ैर मक़ामी हुआसीं। ज़िले ख़ैरपुर जो माण्हू सागड़ में अची हिकिड़ो ग़ैर मक़ामी माण्हू हुयो, पर इन जे बावजूदि अल्हम्दुलिल्लाह हिते शहर जी जेका बि अक्सरियत ऐं आबादी हुई, ख़ुसूसन उर्दू ॻाल्हाइण वारा दोस्त यानी मुहाजिर ऐं पंजाबी वग़ैरह, उहे तक़रीबन 100% असां सां गॾु हुआ। सिंधी ॻाल्हाइण वारा माण्हू सिंधी भाउर, उन्हनि में सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु असां सां उहे माण्हू वाबस्ता हुआ जंहिंजो ताल्लुक़ मुस्लिम लीग सां हो या हज़रत क़िबला पीर साईं बादशाह सां हो, या वरी के उड़िया थुड़िया माण्हू जंहिंजो ताल्लुक़ जमियत उलमाए पाक इस्लाम या जमात इस्लामी सां हो, उहे असां सां तहरीक निज़ाम मुस्तफ़ा में गॾु हुआ। बाक़ी टोटल
सिंध जा माण्हू सिंधी दोस्त जेके मां अर्ज़ु पियो कयो त बाक़ी दोस्त यानी मुहाजिरनि पंजाबनि ऐं मुस्लिम लीग वारनि खां सवाइ जेके बि सिंधी माण्हू हुआ उहे तक़रीबन ॿिनि तबिक़नि में विरहायल हुआ। हिकिड़ो तबिक़ो पीपल्स पार्टी सां अक्सरियत में वाबस्ता हो ऐं ॿिया जेके उड़िया थुड़िया हुआसीं वरी जीए सिंध में हुआ। बदकिस्मती सां जीए सिंध वारा ऐं पीपल्स पार्टी वारा सभु असांजा मुखालिफ़ा हुआ। असांजी ख़ुसूसन मुंहिंजी हिकिड़े जेका तेज़ सरगर्मी हुई उनखे ॾिसी हितां जे माण्हुनि असांखे एतिरो परेशान कयो। शहर जे माण्हुनि त ताउन ज़रूरु कयो पर हुननि ख़ासि करे पीपल्स पार्टी वारनि दोस्तनि जंहिंजे करे असांखे उन परेशानी जे करे कुझु टाइम मदरसो बंदि करिणो पियो। उन ज़माने में जेके मदरसे में तालिब इल्म पढ़ंदा हुआ उन्हनि खे असां ॿियनि मुख़्तलिफ़ मदरसनि ॾे महफ़ूज़ जॻहुनि ते रवानो करे छॾियोसीं ऐं असीं जेके हुयासीं सो ईअं खणी सम्झो त हिकिड़ा क़ैदी जे सूरत में हिते क़ैद थी वियासीं। अल्हम्दुलिल्लाह असां इन जे बावजूदि पंहिंजी हिमत कान हारी। जन दोस्तनि असांजो ताउन कयो, असां उन्हनि जा बि शुक्रगुज़ार ऐं दुआगो आहियूं ऐं जन उन ज़माने में असांजी मुखालफ़त कई हुई उन्हनि जे मुखालफ़त खे बि असां विसारे छॾियो आहे छो त उहे उन ज़माने में हिकिड़ो सियासी रो ऐं सियासी जज़्बे तहत वही चुका हुआ। लेकिन उन्हनि माण्हुनि सां बि हाणे हिन टाइम ते बि असांजा सुठा तालुकात आहिनि। अल्हम्दुलिल्लाह उहा दीनी तहरीक पंहिंजे हद खे पहुती ऐं ख़ुदा ताला निज़ाम मुस्तफ़ा जे तहरीक वारनि खे कामयाबु कयो ऐं जेके उनजा मुखालिफ़ हुआ उन्हनि खे बि तनाक शिकस्त मिली। लेकिन अफ़सोस इन ॻाल्हि जो रहिजी वियो त हेॾे वॾे पैमाने ते जंहिं मक़सद जे लाइ तहरीक हलाई वई हुई त निज़ाम मुस्तफ़ा जो निफ़ाज़ थिए उन तहरीक जे मथां शबख़ून मारियो मरहूम ज़ियाउल हक़ जो मार्शल लॻाए इन सभिनी तहरीकुनि खे दॿाए पाण बि वाइदो इहो कयो हुई त मां बसि 90 ॾींहंनि जे अंदरि इंतिख़ाब कराईंदुसि ऐं निज़ाम मुस्तफ़ा जे राह हमवार कंदुसि पर ईअं कोन थियो हो। मरहूम 11 साल कब्ज़ो कयो वेठो रहियो। आख़िरकार पाण अलाह खे प्यारो थी हलियो वियो ऐं तहरीक निज़ाम मुस्तफ़ा उते रहिजी वई ऐं दीनी जमातूं तक़सीम थी चुकियूं जंहिंजे करे अफ़सोस इन ॻाल्हि जो अॼु ताईं आहे त जेकर उन जज़्बे सां जीअं दीनी जमातूं हिकिड़े त प्लेटफार्म ते गॾिजियूं हुयूं गॾिजी जेकॾहिं निज़ाम मुस्तफ़ा पाकिस्तान में नाफ़िज़ कयो वञे हा त तमामु बहितर थिए हा। केवल पाकिस्तान में तहरीकूं तमामु घणियूं हलियूं जीअं शुरू में तहरीक पाकिस्तान हली माण्हुनि में वलवलो जज़्बो जोश हुयो। अहिड़े नमूने सां जेकॾहिं का ॿी तहरीक पाकिस्तान में हुई त उहा निज़ाम मुस्तफ़ा हुई। उनजे बारे में बि कराची में जमियतुलमा सिकंदरिया जे आलमनि में बिलख़ुसूस सईद ओस्मान शाह साहिब जन जो किरदारु हुयो। तव्हां उन जे बारे में कुझु महिरबानी करे असांखे ॿुधाईंदा। गौस मोहम्मद शाह जिलानी खे कराचीअ में जॾहिं पाण मुंतक़िल थी विया त जमियत उलमा पाकिस्तान कराची जो नाज़िम आला बल्कि सूबे सिंध जो नाज़िम आला मुंतख़ब कयो वियो। गौस मोहम्मद शाह जिलानी उन ज़माने में तहरीक निज़ाम मुस्तफ़ा जे दौरान में हिकिड़ो अज़ीम शान किरदारु ऐं कारनामो सर अंजाम ॾिनो हो। उहो ही हुयो त जुलूस वग़ैरह रोज़ बरोज़ सुबुह शाम जुलूस निकिरंदा हुआ। हिकिड़ो जुलूस कराची मां निकिरी रहियो हो जंहिंखे फ़ौज जे माण्हुनि घेरो करे अॻियां बाक़ाइदे पटी लॻाए ख़तरे जो निशान ॾेई छॾियो हो। जेकॾहिं हीअ कंहिं बि किरास कई पटी जुलूस अॻिते वधो त गोली सां उॾायो वेंदो ऐं वाक़ई फ़ौजी जवान जेके हुआ भुटे साहब जे ज़माने उन ज़माने में अञा भुटो साहब बरसर इक़्तिदार हो। उन ज़माने में फ़ौजी बाक़ाइदे पंहिंजूं राइफलूं ऐं संगीनूं ताणे बीही रहिया ऐं वारनि ॾींदा रहिया ऐं साम्हूं ॻाढ़ी लाल पटी लॻाए छॾियऊं त हितां जंहिं बि इहा पटी क्रास कई उनखे क़तलु कयो वेंदो, उनखे गोली हलाई वेंदी, मारियो वेंदो। हज़ारनि जो मजमो हो, को बि अॻिते वधण जे लाइ तयारु कोन हो छो त उन ज़माने में हर हिक खे इहो ई ख़तरो हो त गोली ज़रूरु लॻी वेंदी। लेकिन मरहूम गौस मोहम्मद शाह जिलानी खे अलाह ताला जन्नत में आला मक़ाम अता फ़रमाए तमामु जोश जज़्बे वलवले सां अलाह अकबर ऐं नारे रिसालत जा नारा हणी पाण उन पटी खे क्रास करे जॾहिं अॻिते वधियो त उनखां बाद में ॿियनि में जज़्बो पैदा थियो जेको माण्हू हुनजे पुठियां हलिया आया उहे फ़ौजी जेके हुया उहे गोली हलाए कोन सघिया। शाह साहिब खे गिरफ़्तार करे जेल जे हवाले ज़रूरु कयो वियो। बाक़ी शाह साहिब जो हिकिड़ो इंतिहाई ज़रूरतमंदाना क़दम हो जो पटी गोलियुनि जे साए में क्रास करे जुलूस खे अॻिते वठी आयो हुयो। गौस मोहम्मद शाह जो तमामु वॾो किरदारु हो। उनखां बाद में शाह साहिब पंहिंजे दौर में जहिड़े नमूने सां जमियत खे सूबाई लेवल ते मुनज़म कयो उहो शायदि मिसाल को कंहिंजो घटि में नथो हुजे। केवल अवां रोज़ बरोज़ जलसा कंदा आहियो
ऐं जलसनि करण दौरान तव्हांजा मुखालिफ़नि सां के मुनाज़रा थिया हूंदा, उनजे बारे में महिरबानी करे असांखे ॿुधाईंदा। हा, अल्हम्दुलिल्लाह, जलसनि जो जेतिरे क़दुरु सिलसिलो आहे उहो त मुंहिंजे पढ़ाई जे दौरान में ई शुरू हुयो। फारगु तहसील थियण खां बाद में अलाह ताला जल जलालु मन वारो तौफ़ीक़ नसीब फरमाई जो मुनज़म तरीक़े सां जीअं तनज़ीम प्रोग्राम हले थो, लेकिन पढ़ाई जे ज़माने में मां जॾहिं पढ़ंदो हुउसि उन ज़माने में बि मुख़्तलिफ़ जॻहुनि ते इलाइक़नि में ओसे पासे में दीनी तबलीगी प्रोग्राम जे लाइ उस्ताद रवानो फरमाईंदा वेंदा हुआसीं। तव्हां जेतिरे क़दुरु मुनाज़रनि जे लाइ सुवालु कयो आहे उहो इहो ई आहे त सिंध जे अंदरि जेके बि मुख़ालिफ़ बदमज़हब आहिनि उन मां जा कंहिंखे बि अॼु ताईं ज़रूरत कान थी आहे त पोइ उहो मुनाज़रे में साम्हूं अचनि। सिर्फ़ु ॻाल्हियूं कंदा आहिनि या चैलेंजूं ॾींदा आहिनि, सो बि कंहिंजे ग़ैर हाज़िरी में पर पुठ हुजण में। मैदान जा हू मर्द कॾहिं बि न थिया आहिनि, न आहिनि, कॾहिं बि मैदान में न आया आहिनि। हाणे जेकॾहिं को मैदान में न अचे त हाणे उन सां मुक़ाबिलो कहिड़ो थिए। इत्तिफ़ाक़ सां हिकिड़ो दफ़ो 60 मैल जे जामिया मस्जिद में असांजा दोस्त हज़रत मौलाना मुफ़्ती अब्दुल करीम साहब सिकंदरी, जेके अॼुकल्ह सूबाई औक़ाफ़ जा ख़तीब आहिनि, उहे पेशमाम हूंदा हुआ। उते हिकिड़ो मौलवी रहंदो हो, अञा आहे हबीबुल्ला खोसो, जंहिं मौलवी अब्दुल करीम मौलाना अब्दुल करीम साहब जन खे चयो त तव्हां अस्सलातु वस्सलाम अलैका या रसूल अल्लाह न पढ़ो आज़ान खां अॻे या बाद में, छो त अस्सलातु वस्सलाम अलैका या रसूल अल्लाह मां हाज़िर नाज़िर जो मफ़हूम निकिरे थो। तव्हां इन मौज़ूअ ते मुनाज़रो कयो त असां मुनाज़रे जे लाइ तयारु आहियूं। मुफ़्ती अब्दुल करीम साहब जन असांखे ॿुधाइण खां सवा उन सां मुनाज़रे जा शर्त शुरू त तय कया, तारीख़ बि मुक़ररु करे बाद में अची असांखे ॿुधायो। मुफ़्ती अब्दुल करीम साहब जन उन ज़माने में पंहिंजे तरफ़ खां अल्लामा फैज़ अहमद अवैसी साहब खे वठी वियो ऐं हितां असां बि वियासीं, असांखे बि वठी वियो। असां बि किताबनि जूं भरियूं ॿधी जमात दोस्त अहबाब करे उते पहुतासीं। होॾो मदे मुक़ाबिल असांजे लाइ मौलवी हबीबुल्ला खोसे साहब अब्दुल्ला शाह सखर वारे खे घुरायो, उहो मैदान में आयो। जीअं जो असां उते पहुतासीं, असां सां जमात तमामु घणी हुई ऐं उहा जमात में तक़रीबन अक्सरियत हुर जमात जी हुई। उते पहुचण खां बाद जॾहिं नारे तकबीर, नारे रिसालत ऐं भेज फगारा जा फलक शगाफ़ नारा लॻण शुरू थिया त अब्दुल्ला शाह साहब खे ख़ैर जो कमज़ोरी ज़ौफ़ अची तारी कयो, जंहिंजे लाइ हू बहाना बनाए कहिड़े बि तरीक़े सां मुनाज़रे खां भॼण जी राह ॻोल्हणु लॻो। लेकिन उते जा जेके मक़ामी माण्हू हुआ, ख़ासि करे रिंद क़ौम जा हुआ, मोहम्मद मूसा ऐं मोहम्मद ईसा ऐं उनजो भाउ हूंदो शादी ख़ान, उन्हनि हुनखे मजबूर कयो, बाबा तव्हां मुनाज़रे जो चैलेंज कयो आहे, होॾो ॿिया आलिम अची चुका आहिनि, तव्हांजो मौली भॻो त इहो बहितरु न थींदो। पोइ हुनखे मजबूर करे ज़ोरी मस्जिद में शाह साहब खे वठी आया, पर उते अचण खां बाद में बहानो बारणु शुरू कयईं त मूंखे उर्दू ॿोली कान ईंदी आहे, मूंसां सिंध जो को मौलवी सिंधी ॻाल्हाए फैज़ अहमद अवैसी उर्दू में ॻाल्हाईंदो, मां पंहिंजो माफ़िज़ ज़मीर सिंधी खां सवाइ बयानु न करे सघंदुसि। शाह साहब खे चयो वियो, अब्दुल्ला शाह खे चयो वियो त बाबा तूं बहावलपुर बि वेंदो आहे, सखर बि वेंदो आहे, रहीम यार ख़ान बि वेंदो आहे, उते त उर्दू में तकीरा कंदो आहे, हिते तोखे उर्दू छो नथी अचे? हुन चयो न बसि मां पंहिंजो सिंधी खां सवाइ कोन ॻाल्हाईंदुसि। फ़क़ीर अब्दुर्रहीम चवे थो त जॾहिं ॾिठोसीं त अब्दुल्ला शाह कंहिं बि तरह सां हाणे क़ाबू में नथो अचे ऐं बहाना बनाए भॼण जी कोशिशि थो करे, त मूं दिलि में सोचियो त हिन खे कंहिं न कंहिं नमूने सां फासाए ऐं हिन सां ॻाल्हाइजे त जीअं हिन जे इल्म जी बि ख़बर पवे ऐं हिन जे ॻाल्हाइण खां बाद में अवामुन्नास खे बि पतो पवे त शाह साहब केतिरे पाणी में आहे। इन दौरान विच में मां सभिनि जी ॻाल्हि खे कटींदे अब्दुल्ला शाह खे चयो त तव्हां था चओ त मूंखे उर्दू कान थी अचे, जॾहिं त तव्हांजे देवबंदी हज़रात जो इहो चवणु आहे ऐं सदुनि किताबनि में अचे थो, जीअं मिसाल बराहीने कातिया में तव्हांजे मौलवियुनि लिखियो आहे त असांजे देवबंद जे मदरसे जो तमामु वॾो शान आहे, एतिरो वॾो शान आहे जो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे कंहिं ख्वाब में उर्दू ॻाल्हाईंदे ॾिठो त पाण ईअं पिया फरमाइनि त हे उर्दू बि मूंखे देवबंद जे उलमा जे ताल्लुक़ खां बाद में आई आहे। होॾो तव्हां ईअं था चओ त रसूलुल्लाह बि उर्दू तव्हां देवबंदनि वटि सिखियो आहे, ऐं हेॾो तो देवबंदनि जे मौलवी मुनाज़र खे उर्दू कान थी अचे, या फ़लसफ़ो मूंखे सम्झ में त नथो अचे। अब्दुल्ला शाह भोखलाए ॾी चयो त किथे आहे, किथे आहे, इहो कहिड़े किताब में आहे, ॾेखार। त मां फ़ौरन उन टाइम ते बराहीने कातिया कढी, उहो मुतअलिक़ सिफ़ो हिन जॾहिं आॾो कयो त अब्दुल्ला शाह जूं हवाऊं उॾी वियूं ऐं एतिरो त भोखलाइजी वियो जो संदसि किताबनि जी जेका उते ॻंढ पियल हुई उहा बि खांसि रहिजी वई ऐं तड़ तकड़ में माण्हुनि खे ऐं मजमे खे चीरे ॿाहिरि जो निकितो। शाह साहब जन जी जेका दस्तार मुबारक हुई
उहा बि उते ख़ैर सां किरी पई ऐं तमामु तेज़ी सां ॿाहिरि निकितो। असांजे दोस्त मरहूम मक़फूर हाजी मीर मोहम्मद हुनखे ख़मीस खां चोले खां गले खां झलियो त जीअं शाह साहिबु तरसे त कुझु का ॻाल्हि ॿोल थिए, पर शाह साहिबु जन पंहिंजी ख़मीस फाड़ाए बि ॿाहिरि भॼी मैदान छॾे हलियो हुयो ऐं वरी मुनाज़रे ते उनखां पोइ अॼु ताईं न आयो आहे। उनखां बाद दौलत घाड़ी जो मुनाज़रो थियो, या 5 मैल काज़ी अहमद वारो मुनाज़रो थियो, या 5 मैल सकरंड वारो मुनाज़रो, इन सभिनी जॻहियुनि ते जिथे बि शाह साहिबु आयो त मैदान में कॾहिं बि न बीठो आहे, भॼी वेंदो आहे, किथे बि न ईंदो आहे। ऐं न को ॿियो को देवबंदी ईंदो आहे। आम तरह सां सिंध में त को बि देवबंदी सिंधी देवबंदी को बि अहिड़ो कोन्हे जेको मुनाज़रे जी हाम हाणे सिर्फ़ु ॻाल्हियूं कंदा आहिनि। थोरो घणो अब्दुल्ला शाह ते हू पढ़ंदा आहिनि, पर अब्दुल्ला शाह बि कॾहिं मैदान में कोन आयो आहे। ॿिया त ख़ाली ॻाल्हियूं कंदा आहिनि, मूंखे मुनाज़रे जी ताक़त अॼु ताईं कोन रही आहे। अल्हम्दुलिल्लाह अलाह ताला असांखे हर जॻह ते सोभ ॾिनी आहे। ऐं इन खां अलावा बदमज़हबनि सां शीयनि सां मुंहिंजो मुनाज़रो थियो हो कलमी तहरीरी। उहो मुनाज़रो अल्हम्दुलिल्लाह असां ते इहो कलमी सूरत में अॼु बि मौजूदु आहे। इंशा अल्लाह तबारक व तआला को अल्लाह ताला मौक़ो अता फ़रमाए त उन्ही खे जल्दी शाया कंदासूं त जीअं शाया थी वञे। तमामु मुफ़ीद मालूमात उन में आहे। उनखे बि शिकस्त मिली, उहो हिकिड़े बाक़ाइदे अची लिखत करे ॾेई वियो। जेके शर्त शुरू त हुन सां तय थिया हुआ उन मुताबिक़ उहो पूरो कोन आयो। ख़ुदा ताला उते बि असांखे कामयाबी अता फ़रमाई। साईं महिरबानी। साईं अंजुमन तुलबा इस्लाम जे बाननि में उनजो शुमार ॿुधायो थो वञे, इन जे बारे में ॿुधाईंदासीं। अंजुमन तलबा इस्लाम खां अॻु में तक़रीबन 3-4 तंज़ीमूं अहल सुन्नत जमात जे शागिर्दनि जूं स्कूलनि में कॉलेजनि में हुयूं, मुख़्तलिफ़ नालनि सां। उन ज़माने में जॾहिं अंजुमन तलबा इस्लाम खे मुनज़म करे हिकिड़े प्लेटफार्म ते आंदो पियो त उन मुख़्तलिफ़ नालनि वारियुनि तंज़ीमुनि खे गॾे असांजे दोस्त मोहतरम हाजी हनीफ़ तैयब, मोहम्मद याक़ूब क़ादरी एडवोकेट नवाब शाह, साईं सैयद गौस मोहम्मद शाह जीलानी ऐं फ़क़ीर अब्दुर रहीम ऐं ॿिया असांजा साथी दोस्त हुआ, जन गॾिजी करे हिकिड़ी मीटिंग कराची में कई हुई, जंहिंमें तबनी मुख़्तलिफ़ तंज़ीमुनि खे गॾे हिकिड़े प्लेटफार्म ते अंजुमन तलबा इस्लाम जे नाले सां मुनज़म कयो वियो हो। अल्हम्दुलिल्लाह उन अंजुमन तलबा इस्लाम हिकिड़ी अहिड़ी शागिर्दनि जी नौजवाननि जी खेप पैदा कई जो तमामु बहितरीन खां बहितरीन हुन यूनिवर्सिटियुनि में कॉलेजनि में कमु करे शागिर्दनि में जज़्बा इस्लाम इश्क़ मुस्तफ़ा खे बेदार कयो। उन जा असरात अञा ताईं हर जॻह ते नुमाया नज़र अची रहिया आहिनि। हाणे चूंकि उन अंजुमन तलबा इस्लाम में बि सियासी तरह ॿधड़ा थी विया आहिनि। ख़ुदा ताला करे तो हे पाण में मुनज़म थी वञनि ऐं जेकर पहिरे जज़्बे सां कमु कंदा त अंजुमन अञा वधीक फ़आल थी सघे थी। केवल ॿियो सुवालु आहे त जमात अहल सुन्नत जे इब्तिदाई ऐं बुनियादी मराहिल में शामिल रहिया आहियो, कुझु उन ते रोशनी विझोसि। मां अॻु में अर्ज़ु करे आयो आहियां त जमात अहल सुन्नत जो सभ खां वधीक कमु कराची में हज़रत मौलाना मोहम्मद शफ़ी उकाड़वी रहमतुल्लाह अलैह जे ज़माने में थियो। उन ज़माने में असां जमात अहल सुन्नत सां वाबस्ता हुआसीं। कराचीअ जे नश्तर पार्क में जमात अहल सुन्नत जे तहत तमामु हिकिड़ो वॾो इजलास थियो, जंहिं इजलास में असां हितां सांगड़ जे वफ़द जे सूरत में रवाना थिया हुआसीं। असां साईं गौस मोहम्मद शाह जीलानी दामत बरकात वाली अहमद अली रहमतुल्लाह अलैह सां गॾिजी कराची में उन जमात जे इजलास में शरीक थिया हुआसीं। उन्हीअ में अञा जमियत जे दोस्तनि टिकेटूं कोन, फार्म अञा कोन भरिया हुआ इलेक्शन वग़ैरह जा, फंड जी ज़रूरत हुई, सस्ताई जो बि ज़मानो हुयो। उते जमायत अहल सुन्नत जे इजलास में मरहूम मौलाना मोहम्मद शफ़ी उकाड़ी साहिबु वलवला अंगेज़ तक़रीर फरमाए माण्हुनि खे चयो त बाबा तव्हां खां असां वोट त वठंदासीं पर तव्हांखे नोट बि ॾियणो पवंदो, यानी माली इमदाद कयो। पर ईअं न त को सुभाणे, हाणे मां तव्हांखे स्टेट ते चवां थो तव्हां मूंखे हाणे जो हाणे हिते ॾियो। उन ज़माने में पैसे जी तमामु घणी वैल्यू हुई, अॼोको दौरु कोन हो। मूंखे यादि आहे त मरहूम जॾहिं अपील कई त माण्हू जोक दर जोक हज़ारनि जे तादाद में थी मौलाना साहिब खे पैसा ॾींदा रहिया। स्टेट ते एतिरे तादाद में पैसा मिलिया जो हथनि में वठण खां वधी विया, झोलियूं ऐं भरियूं ॿधी पैसनि जूं नोट उते स्टेट ते रखिया विया, जेके जमात अहल सुन्नत जे फंड में जमो कया हुआ ऐं जमात अहल सुन्नत उहे जमीयत उलमा पाकिस्तान ते ख़र्च कया। असां बि शुरू खां वठी करे जमात अहल सुन्नत जे प्लेटफार्म ते हुन सां गॾु रहियासीं। ख़ासि करे सिंध जे अज़ला में, अंदरूनी सिंध में जमात अहल सुन्नत खे मुनज़म करण जे लाइ असां कोशिशि कईसीं। असां सां गॾु कराची जा उलमा बि हुया। अलाह ताला असांजी उहा ख़िदमत क़बूल फ़रमाए। केवल ॿियो सुवालु आहे त इल्मुल हदीस ते तव्हांजी गहरी नज़र आहे साईं,
छा तव्हां महसूसु कयो आहे त असां वटि इल्मुल हदीस जो तदरीसी मयार रोज़ रोज़ घटिबो पियो वञे, इन जे इस्लाह जे बारे में का अहिड़ी सूरत जेका अव्हांजी नज़र में हुजे? इल्मुल हदीस अल्हम्दुलिल्लाह तमामु वसी इल्मु आहे। पंहिंजे ज़िंदगी जे मुख़्तसिर अरसे में जेका ख़िदमत हिन फ़क़ीर खां पहुती आहे त मदरसा सिबग़तुल हुदा जे दौरे हदीस जे शागिर्दनि खे सियासता जे दौरे पढ़ाइण जे दौरान में उन में महसूसु असां इहो ई कयो वियो आहे त रुॻो सिंध में न बल्कि तक़रीबन पाकिस्तान जे तमामु मदारस में इन तरफ़ तवजो घटिबो वञे पियो। जेतिरो अॻे मुनज़म तरीक़े सां दौरे हदीस जे मथां तवजो ॾिनो वेंदो हो, ओतिरो ॾिनो कोन थो वञे। उन जा असबाब त घणा थी सघनि था, पर वधि खां वधि जंहिं ॻाल्हि खे मूं महसूसु कयो आहे उहा हीअ आहे त असांजे मदरसनि में जेके मशरिक़ी उलूमनि जा यानी दुनियावी इम्तिहानात ॾियारिया वञनि था ऐं उन खां बाद में शागिर्दनि खे सर्टिफिकेट सनदूं मिलनि थियूं अदीब आलिम फाज़िल जूं, ऐं जंहिंजे बुनियाद ते हू अरबी टीचर या कॉलेजनि में लेक्चरार वग़ैरह थी सघनि था, पोइ उहे इम्तिहान तमामु शार्ट कोर्स में ॾियारिया वञनि था। शागिर्द इहो बि सोचनि था त जेकॾहिं असां मुकमिल दौरे हदीस ते दस्तरस हासिल करे मौलवी आलिम फाज़िल ऐं मुहदिस बणियासीं त असांखे नौकिरी त कान मिलंदी, बसि उहो मदरसनि जे हवाले हूंदासूं। ज़रिए माश जे तलाश जे करे पोइ हू हुननि इम्तिहाननि खे तरजीह ॾेई शार्ट कोर्स पढ़ी ऐं सनदूं हासिल करे ऐं वञनि था कॉलेजनि में, हाई स्कूलनि में, यूनिवर्सिटियुनि में नौकिरी वठी पंहिंजे पेट जो गुज़र सफ़र कनि था ऐं इल्म हदीस जे तरफ़ जेको उनखे तवजो ॾियणु खपे उहो कोन था ॾियनि, जंहिंजो असुलु कारण इहो आहे। जेकॾहिं वक़्त जी हुकूमत सुठनि मुहदिसनि खे इल्म हदीस ॼाणण माण्हुनि खे या दौरे हदीस में क़ाइमाब थींदड़ शागिर्दनि खे हिकिड़ी एज़ाज़ी का सनद ॾिए ऐं उहा अहिड़ी सनद हुजे जंहिंजे बुनियाद ते हुननि खे कॉलेजनि ऐं यूनिवर्सिटियुनि में का सुठी नौकिरी मिली वञे, त मां सम्झां थो त इहो शोबो वरी मज़बूत थी सघे थो। अञा बि अल्हम्दुलिल्लाह जेको इनहितात थी चुको हो उन खे ख़तमु करण जे लाइ तनज़ीमुल मदारस जे तहत जेके इम्तिहान ॾियारिया वञनि था, छो त उन्हनि जी सनद खे बि तमामु घणी वैल्यू आहे ऐं यूनिवर्सिटी कमीशन ग्रांट जी तरफ़ खां उहा सनद मंज़ूरु थियल आहे, तंहिंजे करे कुझु न कुझु वरी बि इस्तेहकाम अची चुको आहे दौरे हदीस वारनि खे, छो त उते इम्तिहान तमामु सख़्ती सां वरिता वञनि था। जेसीं ताईं हदीस जे मथां या ख़ासि तौरु सियासत जे किताबनि ते शागिर्द खे उबूर नथो थिए त उहो इम्तिहान नथो ॾेई सघे। त कुझु न कुझु इन ज़रिए इस्तेहकाम थियो आहे, पर अञा बि मज़ीद जे इस्तेहकाम जी ज़रूरत आहे। उहो अञा ज़रूरत उनजी आहे त अञा वधीक उनखे मज़बूत बनायो वञे। उहो मज़बूत तॾहिं बनायो वेंदो जॾहिं कुझु पाकिस्तान जी हुकूमत इन दीनी मदरसनि जी सरपरस्ती करे। सरपरस्ती न कंदी त शायदि इहो वधीक निज़ाम ख़राबु थी वेंदो। क़िबला, ॿियो सुवालु आहे त छा मौजूदा दौर में दीनी मदारस जे तदरीसी अमल खां अव्हीं मुतमइन आहियो ऐं मुआशरे में मदारस जे किरदार सां तब्दीली मुतवक़े आहे? अल्हम्दुलिल्लाह दीनी मदरसनि शुरू खां अॼु ताईं मुआशरे जे सुधारण में तमामु घणो किरदारु अदा कयो आहे ऐं इंशा अल्लाह ताला आइंदा बि मुआशरे जे सुधारे में दीनी मदारस ई सही माना में किरदारु अदा करे सघनि था। आम तरह सां मौजूदा दौर जे तक़ाज़ाउनि मुताबिक़ के असांजा दोस्त ख़ैर ख़्वाहाना अंदाज़ में चवंदा आहिनि त मदरसनि जे अंदरि मौजूदा दौर जे मुताबिक़ तालीम ॾियारी कान थी वञे, याने मतिलबु हुननि जो इहो हूंदो आहे त जदीद तालीमात ॾियारी वञे, साइंस पढ़ाई वञे, बायोलॉजी पढ़ाई वञे, इम्तिहानात ॾियारिया वञनि, हुननि खे ॿियनि इल्मनि खां रोशनास करायो वञे। जीअं त अॼुकल्ह जदीद दौरु आहे, साइंसी दौरु आहे, टेक्नोलॉजी जो दौरु आहे। इन दौर खे नज़र में रखी हू चाहिनि था त जीअं यूनिवर्सिटियुनि में कॉलेजनि में तालीम ॾियारी थी वञे, मदरसनि में बि इहा ॾियारी वञे। असल में इहा हुननि जी ख़ैर ख़्वाहाना सलाह त ज़रूरु आहे, मशवरो त आहे, पर मां इन खे सतही नज़र सां ॾिसां थो। इहा संदन इंतिहाई सतही सोच आहे। इहो कीअं त को बि कमु ऐं को बि इल्मी फ़न जेसीं ताईं हुनखे माण्हू सही नमूने सां हुन ते गहरी नज़र नथो रखे तेसीं ताईं उहो उन में कामयाबु न थींदो आहे। मदरसनि जो असली मक़सदु आहे दीन जी ख़िदमत करणु ऐं जय्यद उलमा पैदा करणु।
मदरसनि जो बुनियादु सिर्फ़ु इन जे लाइ आहे त सही आलिम पैदा थियनि ऐं सही आलिम उनखे चइबो आहे जंहिंजी सभ खां अव्वल क़ुर करीम जे मथां नज़र हुजे ऐं क़ुर करीम जे उलूम खां चङी तरह वाक़िफ़ु हुजे। उनखां बाद में ॿिए नंबर ते सही आलिम उहो आहे ऐं उनखे लिखियो वेंदो जेको हदीस मुबारक खे सही नज़र सां परखे ॾिसे पढ़े ऐं सम्झे। उनखां बाद में फ़िक़्ह ऐं ॿिया दीनी उलूम आहिनि। मदरसनि जो मक़सदु सिर्फ़ु इहो आहे त अहिड़े क़िस्म जा आलिम ऐं अहिड़ा अफ़राद पैदा कया वञनि जेके क़ुर हदीस ऐं फ़िक़्ह ऐं इस्लामी तालीम खां चङी तरह वाक़िफ़ु हुजनि ऐं उहे माण्हुनि खे उन तालीम खां वाक़िफ़ु कया वञनि। मदरसा इन जे लाइ कोन आहिनि त को उते रियाज़ीदान पैदा कया वञनि, साइंसदान पैदा कया वञनि, इल्म फ़ल्किया जा माहिर पैदा कया वञनि या कंहिं ॿियनि उलूम जा माण्हू पैदा कया वञनि। न, तव्हां ॾिसंदव, तव्हां तक़रीबन मूंसां इन ॻाल्हि में मुतफ़क़ थींदव त मसइलनि हिकिड़ो मां तव्हांखे मिसाल ॾियां, डॉक्टरी पढ़ाई वञे थी पई। को बि शागिर्दु आहे MBBS जो इम्तिहान करे डॉक्टर त बणिजी ईंदो आहे, लेकिन उहो सिर्फ़ु डॉक्टर हूंदो आहे, हुनजी का बि हैसियत ॿी कान हूंदी आहे जेसीं ताईं को MBBS थियण खां बाद में कंहिं ख़ासि फ़न में न महारत हासिलु करे। मसलन को चेस्ट जो माहिर हूंदो आहे त उहो पंहिंजे फ़न में जॾहिं तमामु स्पेशलिस्ट थी वेंदो आहे त उनजी माण्हुनि वटि वधीक इज़त ऐं वैल्यू हूंदी आहे। अहिड़े तरीक़े सां को अखियुनि जो डॉक्टर हूंदो आहे, MBBS त सभई हूंदा आहिनि, पर जेसीं ताईं हू कंहिं ख़ासि फ़न में महारत हासिलु नथो करे तेसीं ताईं हुनजी का हैसियत न हूंदी आहे। उहो अखियुनि जो माहिर हूंदो त पंहिंजे अखियुनि में उहो नालो शोहरत कराईंदो, को दिलि जो माहिर हूंदो, को गुर्दनि जो माहिर हूंदो, को चमड़ी जो डॉक्टर माहिर हूंदो। त अहिड़े तरीक़े सां जेसीं ताईं उहो तख़सुस नथो हासिलु करे तेसीं ताईं उहो ख़ाली MBBS हुनजो कंहिं बि कम जो कोन्हे को। त उन तरफ़ छो नथो सोचियो वञे त भला आहे असांजा डॉक्टर वग़ैरह जेके आहिनि से सिर्फ़ु हिकिड़े फ़न में छो था महारत हासिलु कनि। तमामु चेस्ट जो बि उहो साॻियो माहिर हुजे, दिमाग़ जो बि उहो माहिर हुजे, ॾंदनि जो बि उहो माहिर हुजे, चमड़ी जो बि उहो ई डॉक्टर माहिर हुजे। हालांकि इहा ॻाल्हि नामुमकिन आहे। जॾहिं दुनियावी उलूम में इहो नामुमकिन आहे त दीनी उलूम में वरी दीनी उलूम सां गॾु क़ुर खे बि ॼाणे, हदीस खे बि ॼाणे, उहो फ़िक़्ह खे बि ॼाणे, तव्हांजे इल्मुल मीरास खे बि ॼाणे। पर हाणे उन जे लाइ तव्हां इहा बि पाबंदी रखो त हाणे इहो कंप्यूटर खां बि वाक़ुफ़ु हुजे, अंग्रेज़ी खां बि वाक़ुफ़ु हुजे, त ऐं जदीद इल्मनि खां बि वाक़ुफ़ु हुजे, त इहो हुन जे लाइ तमामु हिकिड़ो वॾो वज़न आहे। असुलु सम्झ जो फेर आहे त उलमा खे ऐं दीनी मदारस खे छा करिणो आहे। दीनी मदारस छाजे लाइ क़ाइमु कया विया आहिनि? दीनी मदारस इन लाइ क़ाइमु कया विया आहिनि त दीन सेखारनि। हा, मां इन सां मुतफ़क़ ज़रूरु आहियां त दीनी उलमा खे जेका राब्ते जी ज़बान इंग्लिश आहे उहा सिखणु खपे ऐं उहा दीनी मदरसनि में सेखारी वञे, छो त हू पंहिंजो माफ़िज़ ज़मीर क़ुर ऐं हदीस जो या दीनी मसाइल वग़ैरह जो उन ॿोलीअ में उन ॿियनि माण्हुनि ताईं ॿाहिरि मुल्कनि में पहुचाए सघनि था। लेकिन उलमा किराम खे हरूभरू इन पारे में मुकल्लफ़ न बनायो वञे। नंबर 2 त तव्हां पाण सम्झी सघो था इन महांगाई जे दौर में इन जदीद उलूम जे लाइ किरोड़ूं अरबूं रुपया बि नाकाफ़ी आहिनि। जेकॾहिं उन जे लाइ किरोड़ूं लाखूं अरबूं रुपया ख़र्चु कजनि था, उनखां बाद में उहे इल्म जा माहिर अहिड़ा पैदा थी सघनि था। तव्हां इंजीनियरी खे वठो, ॿियनि फ़ननि खे वठो, उनजे मथां छा थो ख़र्चु अचे। दीनी मदरसा जेके अॻे कसम पुरसी जे हालत में आहिनि, माण्हुनि मुखैर हज़रात जे ज़कात सदकात ख़ैरात ते हू पली हली रहिया आहिनि। हाणे उन्हनि खे जेकॾहिं तव्हां मुकल्लफ़ कंदव, मजबूर कंदव त तव्हां उन सां गॾु जदीद तालीम बि ॾियारियो ऐं त पोइ हू पंहिंजा अख़राजात पूरा कीअं कंदा। हा, ईअं कयो वञे त जेकॾहिं को दीन जे शौक़ जे लाइ कनि दोस्तनि खे दर्द आहे त पोइ उन जे लाइ बहितर तरीक़ो मुंहिंजे नज़र में इहो ई आहे त कॉलेजनि जे अंदरि जिथे साइंस पढ़ाई थी वञे, जंहिं जाइ ते ॿिया उलूम पढ़ाया था वञनि पिया, उते दीन जो शोबो लाज़मी करार ॾिनो वञे, उते उनखे दीन सेखारियो वञे। ईअं न हुजे जीअं अॼुकल्ह असांजे कॉलेजनि हाई स्कूलनि में बराए नाम अरबी लाज़मी आहे लेकिन उते पढ़ाई कान थी वञे पई, बराए नाम आहे। ईअं न हुजे, बाक़ाइदगी सां जीअं ईअं दीनी कोर्स मदरसनि में पढ़ायो थो वञे तीअं यूनिवर्सिटियुनि में ऐं कॉलेजनि में दीनी कोर्स पढ़ायो वञे। ईअं न त को मदरसनि खे यूनिवर्सिटियूं बनायो या मदरसनि जे मथां कॉलेज मुसलत कयो, न, बल्कि कॉलेजनि जे मथां तव्हां दीनदारी मुसलत कयो, उते क़ाबिल उस्ताद दीनदारी जा दीन पढ़ाइण वारा रखिया वञनि त इंशा अल्लाह ताला इहो मसइलो अज़ ख़ुदि हल थी वेंदो। महिरबानी साईं। दीनी जमातुनि जे बारे में हिकु अहिड़ो फार्मूलो जंहिंसां असां मुल्की यकजहती लाइ कमु करे सघूं ऐं इस्लामी इनकलाब तरफ़ वधी सघूं, महिरबानी करे उन बारे में असांखे आगाह फरमाईंदासीं। इस्लामी इनकलाब जे लाइ ऐं दीनी जमातुनि जे मुनज़म थियण जे लाइ तमामु वॾे जिदोजहद जी ज़रूरत आहे ऐं वॾे क़ुर्बानी जी ज़रूरत आहे। अॼुकल्ह सभु कंहिं माण्हूअ दीनी जमातुनि ख़ासि करे अना जो मसइलो बनाए छॾियो आहे। दीन जो दर्द घटि आहे, पार्टी बाज़ी नाले खे वधाइण जे लाइ
तमामु घणो शौक़ु ऐं शोहरत जी ॻाल्हि आहे। अवां ॾिसंदव त हिकिड़े ई मसलक जे पार्टियुनि में कई धड़ा आहिनि, जंहिंमें इहो अंदाज़ो लॻाए सघिजे थो त दीन जो दर्द घटि आहे, अनानियत घणी वधी वई आहे। मुंहिंजे नज़र में इन जमातुनि खे मुनज़म करण जे लाइ बहितर खां बहितर तरीक़ो इहो थी सघे थो त इहे जमातूं जा जेके बि पुराणा सरबराह ऐं सरपरस्त आहिनि उहे सभई मुस्ताफ़ी थी वञनि ऐं नई क़यादत खे अॻिते वधाइण आणण जी कोशिशि कई वञे। छो त पुराणनि खे उहा पंहिंजे अना जो मसइलो ऐं उन्हनि पुराणनि खां सदन तजुर्बनि मंझां फ़ाइदो वठिजे, मगर उन्हनि जी क़यादत खे ख़तमु करे नौजवान क़यादत आंदी वञे ऐं उहा नौजवान क़यादत आंदी वञे जेके दीन जी सूझ बूझ बि रखंदा हुजनि ऐं ईसार ऐं क़ुर्बानी जो जज़्बो हुन में पैदा हुजे। थी सघे थो त उहे अॻिते हली नौजवान को कमु कनि त अलाह ताला कंदो असांजे मुल्क में को दीनी इनक़लाब अची सघे थो। केवल हुरत तारीख़ में तव्हांजे ख़ानदान जो किरदारु ऐं 1965 1971 जे जंग दौरान में जेकॾहिं तव्हांजे ख़ानदान को हिसो वरितो हुजे त महिरबानी करे बारे ॿुधाईंदा। मजमूई तरह सां हुर जमात जा असीं फ़र्द आहियूं। जहिड़े नमूने सां हुर जमात ख़ुशूसन 1940 खां 43 ते मुतासिर थी हुई त उन सां हुर जमात सां गॾु असांजो ख़ानदान बि मुतासिर थियो हो, पर जाग्राफ़ाई हिसाब सां हुर तहरीक ज़्यादा मुतासिर सांगड़ ज़िले में थी हुई या वरी ख़ैरपुर ज़िले जे सिर्फ़ु नारे तालके में मुतासिर थी हुई। बाक़ी सिंध जा ॿिया अज़ला या ॿिया इलाइक़ा एतिरो मुतासिर कोन थिया, जंहिंजो असुलु सबबु इहो हो त हुर जमात जी अक्सरियत सांगड़ ज़िले में या नारे तालके में हुई। इन जे करे मुतासिर बि उहे थिया। असां बि जमात सां गॾु मुतासिर थियासीं, पर चूंकि असां ज़िले ख़ैरपुर जे मीरवा तालके में रहंदड़ हुआसीं, जिथे जमात जा माण्हू तमामु थोरा न हुजण जे बराबरि हुआ, तंहिंजे करे ख़ासि तौर सां अंग्रेज़नि जो इताब वग़ैरह या हुकूमत जो जेको इम्तिहान हो सो मीरवा तालके वारनि ते घटि हो। इन लिहाज़ जे करे असांजो घर तक़रीबन कुझु न कुझु बचियो रहियो, लेकिन जमाती हिसाब सां असीं मुतासिर हुआसीं। 1965 जे लड़ाईअ में बफ़ज़ली ताला मुंहिंजे वालिद साहिब जन 65 जे जंग में बनफ़्से नफ़ीस हिसो वरितो। जीअं हुर मुजाहिदनि खे पीर साईं बागाले जन दामत बरकात मालिया भर्ती जे लाइ हुकुम फ़रमायो त मुंहिंजो वालिद साहिबु उन ज़माने में स्कूल में उस्ताद हुआ, पर तवील मोकल लिखी पाण मैदान जिहाद में शामिल थिया। जो पाण इन चूलिस्तान वारे इलाइक़े में यानी घोटाड़ू वारो इलाइक़ो इन पासे पाण जंग जे मैदान में हुआ। ख़ासि तौर सां जो घोटाड़ू जो क़िलो फ़तह थियो हो, जन मुजाहिदनि कयो हो, उन मुजाहिदनि जे पलटण में असांजो वालिद साहिबु कंपनी कमांडर हो। कंपनी कमांडर मरहूम अब्दुल करीम नूनारी हो। वालिद साहिब जन दस्ते लीडर हुआ, दस्ता ठहियल कंपनी में दस्ता हूंदा हुआ। उन कंपनी कमांडर मरहूम अब्दुल करीम नूनारी हो ऐं वालिद साहिब असांजा दस्ते लीडर हुआ। जन उते घोटाड़ू जे मैदान ते इंडिया जे सरहद में अंदरि वञी काफ़ी इलाइक़ो जेको हुरनि छॾायो हो, उन में असांजो वालिद साहिबु गॾु हुआ। उते 1965 में वालिद साहिब जन जंहिं तरफ़ विया हुआ घोटाड़ू वारे पासे, मुंहिंजो वॾो भाउ मौलवी अब्दुल गफ़ूर साहिब जन उहे बि नारे वारे महाज़ ते वियल हुआ। उस्ताद साईं मौलाना मोहम्मद साल हुसैन रहमतुल्लाह अलैह खे वालिद साहिब जन ख़त लिखियो हो घोटाड़ू तां त मां बि मैदान जंग में जहाद लाइ वियल आहियां। मुंहिंजो ॿियो पुटु यानी अब्दुल गफ़ूर भाउ, मुंहिंजो वॾो भाउ बाबा साईं जो फर्ज़ंद, उहो बि मैदान जंग में आहे। बाबा साईं उस्ताद साईं खे ख़त में लिखियो त अब्दुल रहीम खे बि इजाज़त ॾियो त उहो मैदान जंग में अचे। उस्ताद मौलवी मोहम्मद साल हुसैन रहमतुल्लाह अलैह जन जेको वालिद साहिब खे ख़त लिखियो सो ख़त असां वटि अञा महफ़ूज़ आहे। उन ख़त में उस्ताद साईं जन फरमायो त तूं पाण बि जिहाद में आहीं, तुंहिंजो पुटु बि जिहाद में आहे, हिन खे छॾ त हीउ हिते पढ़े। छाजे लाइ त हीउ जेको जिहाद कंदो उहो इनशा अल्लाह ताला दाइमी जिहाद हूंदो। उस्ताद साईं जूं दुआऊं थियूं ऐं अल्हम्दुलिल्लाह इल्म जी ख़िदमत करणु बि हिकिड़ो जिहाद अकबर आहे। मुंहिंजो ॿियो नंढो भाउ आहे मूंखां बि, हुनजो नालो मंज़ूर हुसैन आहे, उहो बि 1971 वारी लड़ाई में मैदान में जंग में वियो। अल्हम्दुलिल्लाह जेको अल्लाह ताला ख़िदमत जो मौक़ो ॾिनो सो असांजे ख़ानदान कयो आहे। तव्हां जहिड़े माण्हुनि जी ख़ुदि नवश्त हिकु अहम ज़रूरत आहे, छा तव्हां इन तरफ़ तवजो ॾिनो आहे? ख़ुदि नवश्त जे लाइ जेतिरे क़दुरु तव्हां मशवरो ॾिनो आहे,
इन मशवरे खां अॻु में ई काफ़ी अरसे खां वठी करे आउं सोचां पियो, छो त को बि माण्हू जॾहिं जहान छॾे वेंदो आहे त उनजे पोयां हुन जा ख़ुशि अक़ीदत ऐं मोतक़द शागिर्द वग़ैरह अहिड़ियूं अहिड़ियूं ॻाल्हियूं लिखंदा आहिनि जेके हुन में न बि हूंदियूं आहिनि, पर जेसीं ताईं उहे कूड़ सच करे हुनखे पढ़ाईंदा न आहिनि तेसीं ताईं हुनजी सवानह मज़ो न कंदी आहे। तंहिं करे आउं इन खां तमामु घणो मुतनफ़िर हूंदो आहियां। आउं चाहियां थो त पंहिंजे ज़िंदगी मुतालिक़ टूटा फूटा अल्फाज़ थोरा घणा पाण लिखी वञा, त जेकॾहिं दुनिया मां को वञणु थिए त ॿिए खे पुठियां मुंहिंजे कूड़ हणण जी ज़रूरत न पवे। मुंहिंजी पंहिंजी जेका शइ लिखियलु हूंदी सा उहा ई मुस्तनद वधीक हूंदी। इनशा अलाह ताला इन तरफ़ तवजो ॾिबो, सिर्फ़ु इन नियत सां त जीअं को पोयां कूड़ हणी ड्रेग ऐं वाधाव न करे, वरना मूंखे पंहिंजे हवाले लिखण जी ज़रूरत कान्हे का। साईं आख़िरी ॿ टे सुवाल आहिनि त ज़िंदगी में तव्हांखे कहिड़ी शइ सां शदीद नफ़रत रही आहे? ज़िंदगी में शदीद नफ़रत जे लाइ तव्हांजो सुवालु तमामु अहम आहे। नफ़रत मुस्लमान खे हर बुराई खां हुजणु खपे, हर बुराई खां नफ़रत हुजणु खपे। अल्हम्दुलिल्लाह मूंखे बि तक़रीबन हर बुराई खां नफ़रत हूंदी आहे, पर तव्हांजे चवण मुताबिक़ शदीद नफ़रत मूंखे कूड़ खां घणी हूंदी आहे। कूड़ ॻाल्हाइणु मूंखे तमामु घणो नापसंदि हूंदो आहे। तव्हां ज़िंदगी जी वॾी ख़्वाहिश जे बारे में ॿुधायोसीं। ज़िंदगी जी वॾे खां वॾी ख़्वाहिश इहा आहे त अलाह ताला मदीने में मौत करे। तव्हांजे ज़िंदगी में पेश अचण वारियूं मुहतरम शख़्सियतूं कुझु ॿुधायो। मां जीअं अर्ज़ु करे चुको आहियां, असांजा मशाइख़, असांजा उस्ताद ऐं ॿिया सिंध जा मशहूरु आलिम जिन सां असांजी न्याज़मंदी रही आहे, ख़ुसूसन मां चंद माण्हुनि जो ज़िक्र कंदुसि जेके हिन महिल दुनिया ते मौजूदु न आहिनि। असांजे पढ़ण वारे ज़माने में हज़रत अल्लामा अब्दुल बाक़ी हमायूनी रहमतुल्लाह अलैह, जेके मौलाना अब्दुल गफ़ूर हमायूनी रहमतुल्लाह अलैह जे दरगाह जा सजादा नशीन हुआ, उहे दरगाह शरीफ़ ते ईंदा हुआ, उन्हनि जी ज़ियारत नसीब थी। उनखां बाद में हज़रत अल्लामा मोहम्मद इब्राहिम गढ़ी यासीन वारा बुज़ुर्ग जेके असांजे उस्ताद साईं मुफ़्ती मोहम्मद साहिबदास साईं रहमतुल्लाह अलैह जन जा हमदर्स हुआ, उन्हनि जी ज़ियारत नसीब थी। पंजाब जो मशहूरु आलिम दीन हज़रत अल्लामा मौलाना मोहम्मद उमर अशरवी रहमतुल्लाह अलैह ऐं सिंध जो मशहूरु वाइज़ी हज़रत पीर ग़ुलाम मुजद्दिद सरहंदी मुजाहिद इस्लाम, जेको बद मज़हबनि जे लाइ खुली तलवार जहिड़ो आलिम दीन हूंदो हो, ऐं मुबल्लिग़ इस्लाम हज़रत मौलाना क़ाज़ी दोस्तमंद बुलबुल सिंध। ऐं इन खां अलावा जीअं मूं पहिरीं बि अर्ज़ु कयो आहे, हज़रत पीर तरीक़त हज़रत मौलाना मोहम्मद क़ासिम मशहूरी साहिबु रहमतुल्लाह ताला अलैह, उन्हनि जी शख़्सियत बि तमामु हिकिड़ी अजीब शख़्सियत ऐं इश्क़ रसूल वारी शख़्सियत हुई। इन खां सवाइ पीर ख़्वाजा मोहम्मद अब्दुल गफ़ार रहमतपुर शरीफ़ वारा बुज़ुर्ग, उन्हनि जी बि मां 1956, 57, 58, 3 सालनि में मुसलसल 3 दफ़ा ज़ियारत नसीब थी हुई ऐं उते हिकु दफ़ो, 2 दफ़ा, 3 दफ़ा रहमतपुर शरीफ़ वञणु थियो। ऐं उहे बुज़ुर्ग बि तमामु फ़याज़ बुज़ुर्ग हुआ, जन पंहिंजे दौर में तमामु हिकिड़ी दीन ऐं सुन्नत खे जीअरण जी सुठी ख़िदमत कई आहे। क़िबला ॿियो सुवालु आहे त आला हज़रत मोहसिन मिलत पीर साईं पागारा दामत बरकातुम आलिया जी हालिया अहले सुन्नत ऐं जमायत खे फ़ाल बनाइण लाइ कोशिश में तव्हां केतिरे क़दुरु अमली सहकार करे रहिया आहियो? हा, पीर साईं जन अल्हम्दुलिल्लाह जमायत अहले सुन्नत ऐं जमियत उलमा अहले सुन्नत खे मुनज़म करण जे लाइ तमामु घणी कोशिशि कई आहे। असां संदन सहकार छा, असीं त संदन ग़ुलाम आहियूं, संदन हुकुम खे हर वक़्तु लबैक चवण जे लाइ तयारु आहियूं। पाण इंशा अल्लाह ताला मुल्तान सुन्नी कॉन्फ्रेंस जे लाइ तयारी फ़रमाए रहिया आहिनि ऐं संदन जेको बि हुकुम हूंदो असां हर तरह उन्हनि सां वाबस्ता आहियूं ऐं रहंदासूं। अल्लाह ताला सभिनी सुन्नी मुस्लमान खे तौफ़ीक़ अता फ़रमाए। असां पीर साईं सां हर तरह सहकार करण जे लाइ तयारु आहियूं। संदन हुकुम जेको हूंदो असां हुन ते लबैक करण लाइ तयारु आहियूं। दरगाह शरीफ़ जे बुज़ुर्गनि जे करामतुनि जे बारे में कुझु फ़रमाईंदा ऐं करामत जी शरई हैसियत जो कुझु ॿुधाईंदा? करामत जी शरई हैसियत जे बारे में तव्हांजो सुवालु आहे, उन जे बारे में अहले सुन्नत जमात में ऐं मोतज़िलनि में फ़र्क़ी करामत आहे। मोतज़िला जेको गुमराह फ़िरक़ो आहे उहो करामत जो मुनकिर हूंदो आहे ऐं अहले सुन्नत जमात जे निशाननि मंझां, ॿियनि निशान मंझां हिकिड़ी इहा बि निशानी आहे, जीअं असांजे अकाद जा किताब जेके असां पढ़ायूं था उन में लिखियलु करामात औलिया हक़ुन, अल्लाह ताला जे वलियनि जूं करामतूं बरहक़ आहिनि, जंहिंजो सबूत क़ुरान मजीद में आसिफ़ बिन बरखिया जे वाक़े मां मिले थो, हज़रत बीबी मरियम रज़ी अल्लाह ताला अन्हा जे वाक़ियात में मिले थो, अहादीस मुबारका में सहाबा किराम जूं तमामु घणियूं करामतूं मज़कूर आहिनि।
इन खां अलावा औलिया अलाह जे करामतुनि जो ज़िक्र सदन तज़किरनि में मिले थो, जेके मुस्तंद रिवायतूं ऐं मारूफ़ रिवायतूं आहिनि। करामत जी शरई हैसियत एतिरे क़दुरु आहे जो आउं ईअं बि चवण लाइ तयारु आहियां त जेको करामत जो मुनकर आहे सो बेदीन आहे, अहले सुन्नत अल जमात खां ख़ारिज आहे। क़तई तौर सां सुन्नी सॾाइण वारो करामत जो मुनकर नथो थी सघे। शरई हैसियत हिन जी इहा ई आहे। बाक़ी रहियो सुवाल असांजे मशाइखनि जे बारे में अव्हां पुछियो आहे त दरगाह शरीफ़ जे मशाइखनि जे करामात जे बारे में तव्हां कुझु बयानु कयो। मां त ॿियनि रवायती करामतुनि खे एतिरो कोन थो अहमियत ॾियां, लेकिन मशहूरु ऐं मारूफ़ जेका करामत हिन दौर में बि दरगाह शरीफ़ जे बुज़ुर्ग शख़्सियतुनि जी ख़ुसूसन पीर से रोज़े धणी रहमतुल्लाह अलैह जी आहे, जो पोणा 200 साल गुज़री वञण खां बाद में बि दरगाह मुबारक ते अॼु ताईं को बि ग़ैर शरई कमु कोन थी रहियो आहे। हज़रत रोज़े धणी रहमतुल्लाह अलैह जहिड़े नमूने सां सुन्नत जो इहया फ़रमायो, उन्ही तरीक़े सां उहा सुन्नत जो सिलसिलो अॼु बि जारी आहे। ऐं आख़िरी सवाल असांजी जमायत में दीनी इस्लामी प्रोग्रामनि खे भरपूर नमूने सां हलाइण जे लाइ कंहिं तजवीज़ूं हुजनि ऐं उनखे कामयाबु करण जे लाइ कुझु महिरबानी करे ॿुधाईंदासीं। असांजी जमात न बल्कि सभिनी मुस्लमाननि जे लाइ, उन सां गॾु असांजी जमात बि शामिलु आहे, इहो भरपूर दीनी प्रोग्राम हलाइण जे लाइ मुंहिंजी नज़र में वधि खां वधि उनखे पंहिंजे औलाद खे दीनी तालीम ॾियणु खपे। छो त दीन जी तालीम जेसि ताईं औलाद में न हूंदी, इहो असांजो औलाद जो नस्ल अॻिते हली असांजे मुल्क जो ख़ैर ख़ा थियणो आहे। औलाद जहल रहिजी वई त कुझु कोन्ह थींदो। जेकॾहिं दीन खे भरपूर नमूने सां मुनज़म तरीक़े सां मुअसर नमूने सां मुल्क में जारी नाफ़िज़ करिणो आहे, त हुनजो बहितर खां बहितर तरीक़ो आहे त पंहिंजे औलाद खे दीनी तालीम ॾियारी वञे। महिरबानी साईं। हीअ रिकॉर्ड हीअ प्रोग्राम असांजो तारीख़ 5 शवाल सन 1420 हिजरी मुताबिक़ 12 जनवरी 2005 जी राति मदरसा सिबगतुल हुदा में रिकॉर्ड कयोसीं, जेको अलहुदा जे लाइ इंशाअल्लाह ताला शाया कयो वेंदो। हिन में टाइम 11:30 थी रहियो आहे। साईं जन जी वॾी वॾी महिरबानी, साईं पंहिंजे मसरूफ़ियत जे बावजूदि असांखे टाइम ॾिनो। साईं अलाह ताला खे ख़ैरियाती फ़रमाए। आमीन।